दोस्तों अॼु मुख़्तियार अली शीदी जो वॉल्यूम आहे 105। हीअ एल्बम 1990 में रिलीज़ थियो आहे ऐं हिन जो असुली फ़ोटो मूं वटि कोन आहे ऐं इन ते ही वीडियो अपलोड कयूं था। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि ऐं उन खां पहिरियां कलाम जा ॿोल आहिनि, तुंहिंजी मुर्क मिठा मारे छॾियो आहे। कलाम तमामु बहितरीनु आहे ऐं बहितरीनु अंदाज़ में मुख़्तियार शीदी ॻायो आहे ऐं उन दौर में ही एतिरो एल्बम फेमस न हुयो। ऐं कुझु दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, उहे कमेंट शामिलु कयूं, उन खां बाद एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरीं कमेंट्स आहे शहबान सोलंकी, वॾी महिरबानी, नाइस वीडियो। शहबान सोलंकी लिखियो आहे 635 सुपर हिट एल्बम। ऐं हसन अहमद महर VIP वॉल्यूम, वॾियूं महिरबानियूं अदा, तव्हांजा कमेंट्स ईंदा त आउं वीडियो बि ठाहींदो रहंदुसि। उन खां बाद ॿियनि दोस्तनि जा कमेंट्स आहिनि। उन खां पोइ आहे हसन अहमद महर 635 भलो आदा। माशूक अहमद 635 नाइस वीडियो। आशिक़ अहमद सोलंकी जानकारी भली आहे, वॾियूं महिरबानियूं अदा, तव्हांजे करे ई असां कमु कयूं था पिया। उन खां बाद ॿिया दोस्त आहिनि। पहिरियों कमेंट्स आहे आशिक़ अहमद सोलंकी परफेक्ट 635 नाइस वीडियो। बादशाह अहमद सोलंकी 635 VIP अदा। एहसान अहमद सोलंकी 635 वॉल्यूम सही आदा, वॾी महिरबानियूं, लख एहसान। तव्हां कमेंट्स कयो था, ख़ुशी थिए थी, इन ई करे वीडियो ठाहियूं पिया। अञा हिकु ॿ दोस्त आहे जिन कमेंट्स आयल आहे। पहिरीं कमेंट्स आहे M प्रोडक्शन 2 फोटूं वारो कमु भलो आहे। M प्रोडक्शन नाइस वॉल्यूम। वहीद अहमद सुपर हिट अदा, 2 फोटूं जंहिंजा हूंदा उन जा शामिलु कंदासीं बिल्कुलु। हलूं था एल्बम जी तरफ़। एल्बम जो टाइटल जेको आहे नंढड़े लादी यारी, सिराइकी कलाम आहे इहो। ऐं तव्हांखे पहिरियों ॿुधायमि त हीअ एल्बम उन दौर में एॾो फेमस न हुयो। हालांकि मुख़्तियार शीदी जा जेके बाद में एल्बम आया आहिनि न, उहे सभु सुपर हिट विया आहिनि ऐं आवाम घणो पसंदि उन्हनि खे कयो। काफ़ी पुराणा एल्बम जेके आहिनि न, उहे मुख़्तियार जा एतिरा फेमस न आहिनि। ऐं हिन जो पहिरियों कलाम जेको आहे उन जा ॿोल आहिनि, नंढड़े लादी यारी, ए बख़्शल शाह जो कलाम आहे। उन खां पोइ मीर अब्बासी जो कलाम आहे। कलाम जा ॿोल आहिनि, सोहणा मुंहिंजा साईं। उन खां पोइ आहे एजाज़ अली ॿुरड़ो, हलियो वएं, एतिरो लिखियलु आहे। इन खां पोइ कासिर नवाज़ जी शाइरी आहे, तुंहिंजी सुर्क मिठा मारे छॾियो आहे। ऐं उन खां पोइ तुंहिंजी सुर्क मिठा, ऐं मां हिन ते टाइटल कुझु ग़लति लिखियो आहे, तुंहिंजी मुर्क मिठा मारे छॾियो आहे। बहरहाल कलाम सही आहे, ज़बरदस्त आहे। उन खां पोइ आहे, शाइर जो नालो न आहे हिन में, तुंहिंजी मिठा अॼु तयारी आहे। उन खां पोइ आहे ॿियो कलाम आहे, अल्लाह जो कसम आहे तोसां ई दिलि आहे। उन खां पोइ आहे ॾाढो रुनो आहियां सोना। उन खां पोइ आहे आख़िरी कलाम आहे हिकु, मिठड़ो आहीं तूं मिठा, तुंहिंजी मुर्क जी छा ॻाल्हि कजे। उन खां पोइ कलाम जेके आहिनि कंप्लीट थी चुका आहिनि ऐं हिन साइड वारा जेके कलाम आहिनि उहे कटियल आहिनि शाइरनि जा नाला। ऐं तव्हांखे वीडियो कीअं लॻो? जे वीडियो तव्हांखे भलो लॻो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु करे छॾींदा। ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं त इंफॉर्मेशन वीडियो आहिनि, काफ़ी दोस्त ईअं ॾिसनि था पिया, उन्हनि जो वॾी महिरबानियूं। ऐं जेके नवां दोस्त आहिनि उहे बि कमेंट्स कनि, उन्हनि जी बि कमेंट्स असां शामिलु कंदासीं हर वीडियो में। ऐं हिन जो जेको फ़ोटू आहे नएं दौर जो आहे,